सभिनी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता नंढे हूंदे खां असांखे उहो सेखारियो वेंदो आहे त पंहिंजनि वॾनि सां कॾहिं बहस न कयो, हमेशा ख़ामोश रहो, जीअं वॾा चवनि ईअं ई करियो। जॾहिं असां वॾा थी स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटीज़ ऐं प्रोफेशनल लाइफ में अची वेंदा आहियूं, असां पंहिंजे ई माउ पीउ, टीचर्स, भाइरनि भेनरनि, दोस्तनि ऐं वॾनि सां बहस करे पंहिंजो क़ीमती वक़्तु ऐं अजायो सजाया लफ़्ज़ ॻाल्हाए करे उन्हनि जे दिलनि में पाण लाइ नफ़रत, हकारत ऐं किरदार खे विञाए करे नई जंग खोले छॾींदा आहियूं। त पोइ ज़िंदगीअ में कहिड़ो सही तरीक़ो आहे आर्ग्यूमेंट मतिलबु बहस खां बचण जो? छा सच में उहो बिना कंहिं बहस दलील जे हासिल करे सघिजे थो? असां तव्हांखे हिन वीडियो में सेखारींदासीं कीअं तव्हां उन्हनि जे सभिनी सवालनि जो पावरफुल जवाब ॾेई सघो था। अचो त वीडियो शुरू करियूं। लॉ नंबर 9, विन थ्रू योर एक्शंस, नेवर थ्रू आर्ग्यूमेंट। असांखे हमेशा पंहिंजो पॉइंट कम करे साबित करणु खपे। ख़ाली बहस, दलील ऐं दड़का ॾेई करे थोड़ी देर खटे त वेंदा आहियूं, पर उहा सक्सेस मतिलबु कामयाबी कंहिं कम जी न हूंदी आहे, छो जो उन जे करे माण्हुनि जे दिलनि में तव्हां जे ख़िलाफ़ नफ़रत अची वेंदी आहे। तव्हां नोट कयो हूंदो त कुझु माण्हू पंहिंजो ओपिनियन ॿियनि जे साम्हूं कॾहिं चेंज करणु पसंदि न हूंदो आहे, न कि उहे कॾहिं पंहिंजो पाण खे ग़लति सम्झंदा आहिनि। अक्सर बहस खटण जे चक्कर में असां काफ़ी माण्हुनि खे पंहिंजो दुश्मन ठाहे छॾींदा आहियूं। उन लाइ उहो तमामु घणो ज़रूरी आहे त असांखे पंहिंजो पाण एक्शन मतिलबु अमल सां मञाइणु खपे, न कि रुगो ख़बरूं ऐं हवाला कटे करे उल्टा सुल्टा रेफरेंस ॾियण लॻूं। अचो त उन सिलसिले में हिकु मिसाल ॾिसूं था। हिकु बादशाह जो ईमानदार वज़ीर हूंदो हो, जंहिं 30 सालनि ताईं पंहिंजे बादशाह जी ख़िदमत कई, पर उन वज़ीर जी सच्चाई ऐं ईमानदारी ॿियनि माण्हुनि खे पसंदि न ईंदी हुई। उन जे कूड़े ऐं नकली हुअण जूं ख़बरूं पखिड़ण लॻा ऐं राति ॾींहं बादशाह जा कन भरण लॻा। उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची करे बादशाह पंहिंजे वज़ीर खे मौत जी सज़ा ॿुधाई छॾी। उन सल्तनत में जंहिंखे बि सज़ाए मौत ॾिनी वेंदी हुई, उन खे ॿधी हिकु जॻह ते उछलायो वेंदो हो, जिते बादशाह जा तमामु ख़तरनाक शिकारी कुत्ता हूंदा हुआ, जिते उहे कुत्ता अख छंभ में कंहिं जा बि टुकड़ा टुकड़ा करे खाई ख़तम करे छॾींदा हुआ। सज़ा ॾियण खां पहिरियां ई वज़ीर पंहिंजे आख़िरी ख़्वाहिश ॿुधाई त मूंखे 10 ॾींहं जी मोहलत ॾिनी वञे, जीअं मां माण्हुनि जी उधार ऐं अमानतूं वापसि करे सघां। बादशाह उहा गारंटी वरिती त वज़ीर मुल्क खां ॿाहिरि भॼण जी कोशिश न कंदो। उन खे 10 ॾींहं ॾेई छॾियईं। पोइ वज़ीर जल्दीअ सां पंहिंजे घर वियो। उन वटि जेतिरा बि ॾोकड़ सोन हुओ उहे सभु खणी उन शिकारीअ वटि वियो, जेको बादशाह जे कुतनि खे संभालींदो हो। वज़ीर उन खे चयो, ही सभु सोन ऐं पैसा तोखे ॾींदुसि जेकॾहिं तूं अॻियां ई 10 ॾींहंनि ताईं उन्हनि कुतनि जी सार संभाल मुंहिंजे हवाले करे छॾ। उहो शिकारी मञी वियो। अॻियनि 10 ॾींहंनि ताईं वज़ीर उन्हनि कुतनि जो पाण ख़्यालु रखियो, चङी तरह खाराई ऐं पियारियईं। 10 ॾींहं ख़तम थियण ताईं उहे सभु कुत्ता उन्हनि जे हथनि सां मानी खाइण लॻा। 11हें ॾींहुं जॾहिं वज़ीर खे ॿधी कुतनि जे अॻियां उछलायो वियो, उहे कुत्ता तेज़ तेज़ डोड़ंदा आया, उन जे हथनि ऐं पेरनि खे चटण शुरू करे छॾियऊं ऐं उन सां रांदि करण लॻा। बादशाह उहो सभु ॾिसी हैरान थी वियो। बादशाह उन वक़्तु वज़ीर खां पुछियो त ख़तरनाक कुतनि तोखे ईअं कीअं छॾे ॾिनो? वज़ीर चयो, मूं हिन कुतनि जी सिर्फ़ 10 ॾींहं ख़िदमत कई आहे। बादशाह सलामत, बदिलो तव्हांजे साम्हूं आहे। पर बादशाह सलामत, मूं तव्हांजी ख़िदमत 30 साल कई आहे, उन जो बदिलो मूंखे छा मिलियो? बिना कंहिं वजह जे मूंखे सज़ाए मौत ॾिनी पई वञे। उहो ॿुधी बादशाह जो कंद शर्म खां झुकिजी वियो। बादशाह वज़ीर खे माफ़ करे छॾियो। बादशाह वज़ीर खे शानदार कपिड़ा, सोन ऐं ॿिया तोहफ़ा ॾिना। उन सां गॾोगॾु जंहिं माण्हूअ बादशाह जा कन भरिया ऐं कूड़ा इल्ज़ाम लॻाया हुआ, उन खे वज़ीर जे हवाले करे छॾियो। जी दोस्तो, अक्सर इंसान जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो आहे, उहो उन ते तमामु घणो असर रखंदो आहे। उन जे करे जेकॾहिं असांखे का पॉइंट प्रूव करणी आहे त असांखे उन ते एक्शन करणु खपे, न कि खामखां जो बहस। ईअं बहस करण सां असां सिर्फ़ ॿियनि खे दुश्मन ई ठाहींदासीं, न कि दोस्त। अॼु ताईं जेतिरा बि कामयाब इंसान थिया आहिनि, पंहिंजी शोहरत ऐं इज़त खे तॾहिं हासिल करे वरितो जॾहिं उन्हनि अमल करे ॾेखारियो। उन्हनि जी ज़िंदगीअ मां असांखे दावत अमल मिले थी। ही ज़बरदस्त लॉ मां तव्हां सां रॉबर्ट ग्रीन जे किताब 48 लॉज़ मां शेयर कयो आहे। उन खां पहिरियां हिन किताब जो पार्ट 1 वीडियो तव्हां सां शेयर कयो हो, जेको तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो। पार्ट 1 जो लिंक तव्हांखे हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त लाइक करियो, कमेंट करियो, पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली सां शेयर कयो। जेकॾहिं तव्हां नवां आहियो सिंध हेल्प जे चैनल ते, त उन खे सब्सक्राइब कयो, जीअं असांजा ईंदड़ लाइफ चेंजिंग वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।